हर सूरत जे आख़िरी रुकूअ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरे सूरत जो ख़ुलासो, पूरे सूरत जो निचूड़ नतीजो ऐं मज़मून बयानु करणु फ़रमाईंदो आहे। ऐं उहे ॻाल्हियूं हर हिक खे यादि हुजणु घुरिजनि। जीअं कल्ह वारी आयत में हुयो त अल्लाह ताला खे छॾे माण्हुनि सां वास्ता बणाइणु कंहिं कम जा ई न आहिनि जेसीं ताईं माण्हूअ जो अल्लाह सां तालुक़ु न हूंदो। अॼु अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी अलैहिस्सलाम जन खे हिन आयत में हुकुम करणु फ़रमायो त इन्हनि खे ॿुधाए हल नुनब्बिउकुम बिल अक्सरीन आमाला, छा असां तव्हांखे ॿुधायूं उन्हनि माण्हुनि जे बारे में जेके अमलनि जे हिसाब सां ख़सारे में आहिनि। अमल कनि त अथा पर उहे अमल उन्हनि खे फ़ाइदो न ॾींदा। कहिड़ा माण्हू? अल्लज़ीन ज़ल्ल सायुहुम फ़िल हयात दुनिया, उहे माण्हू जेके नाकाम रही उन्हनि जी कोशिश दुनिया जी ज़िंदगीअ में, वहुम यहसबून अन्नहुम युहसिनून सुन्आ, हालांकि उहे गुमान था कनि, सम्झनि था त असां को चङो कमु करे रहिया आहियूं। कनि अथा, कोशिश कनि था, आमाल कनि था, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त थो फ़रमाए उहे उन्हनि जूं कोशिशूं, उहे उन्हनि जा आमाल दुनिया ताईं महदूद रहंदा, आख़िरत में उन्हनि खे फ़ाइदो न मिलंदो। हालांकि हे आख़िरत में फ़ाइदे जी उमेद रखियूं वेठा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए थो इहे कहिड़ा आहिनि? उलाइक अल्लज़ीन कफ़रू बि आयात रब्बिहिम, इहे उहे आहिनि जंहिं इनकार कयो पंहिंजे रब जे निशानिन जो, व लिक़ाइही, ऐं क़यामत जे ॾींहं जे मुलाक़ात जो, फ़हबितत अअमालुहुम, पोइ ज़ाया थी विया इन्हनि जा अमल, फला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामति वज़ना, पोइ न क़ाइमु कंदासीं असां क़यामत जे ॾींहुं इन्हनि जे लाइ को वज़न। इंसाननि जा चंद क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जिन खे इल्मु ई नाहे त असांखे आख़िरत जे लाइ कहिड़ा आमाल करणा आहिनि। दुनिया जो जेतिरो बि इल्मु हुजे, ॼाण हुजे, उहो दुनिया जे इल्म खे हिकु फ़न जी हैसियत सां ॾिठो वेंदो आहे, दुनिया जी ज़िंदगीअ जे हैसियत सां ॾिठो वेंदो आहे। पर अंबिया जेको इल्मु वहीअ जे ज़रिए ॿुधाए वियो, हक़ीक़त में इल्मु उहो आहे। इल्मु नाफ़े उहो आहे जंहिंजो तालुक़ु इंसान जी दुनिया सां गॾोगॾु आख़िरत सां बि आहे। जंहिंखे इल्मु ई नाहे शरीयत जो, वहीअ जो, क़ुरान जो, इन खे जाहिल चइबो। इल्मु जंहिंखे अची वियो इन खे आलिम चइबो। आख़िरत में नजात जे लाइ सिर्फ़ु आलिम हुजणु ज़रूरी नाहे, ॼाण हुजणु ज़रूरी नाहे, बल्कि इंसान जे लाइ ज़रूरी आहे त उन ते अमल बि करे। जेकॾहिं सिर्फ़ु इल्मु ऐं अमल नथो करे, हिकिड़ी आहे सिर्फ़ु इल्म जी मसरूफ़ियत ऐं फ़राइज़ अदा कंदो रहे, उम्मत जे करे इल्म में महव रहे, इल्म जी कोशिश में रहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। ॿी आहे सिर्फ़ु उन जे ज़हन में इल्म जी, दीन जी मालूमात पई हुजे ऐं आमाल कुझु बि न करे, त इहो इल्मु उन जे आख़िरत जे नजात जे लाइ काफ़ी न आहे। इल्मु बि अची वियो, अमल बि अची वियो, तॾहिं बि इंसान जी कामयाबी न आहे। हिकिड़ी अञा अहम शइ रहे थी, जेसीं ताईं उहा इंसान जे दिलि में दाख़िल न थींदी, तेसीं ताईं उन जा अमल बि कम जा न आहिनि। उन शइ जो नालो आहे इख़लास। इख़लास चइबो आहे ख़ालिस उहो कमु अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ कयो वञे। इल्मु हासिलु करणु मुश्किल आहे, इल्म ते वरी अमल करणु इहो अञा थोरो मुश्किल आहे, इल्म ऐं अमल खां पोइ इख़लास जो मिली वञणु इहो अञा मुश्किल आहे। कुझु माण्हुनि खे जेकॾहिं इख़लास जे लाइ चइजे या आमाल जे लाइ चइजे त शैतान उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि विझंदो आहे त तूं जेका निमाज़ पढ़ी थो या ॿिए जे लाइ थो पढ़ी, इन जे करे निमाज़ पढ़ी न, तूं रिया खां बची वेंदे। रोज़ो रखी थो, ॿिए जे लाइ थो रखी, इन जे करे रोज़ो रखु ई न, पोइ रिया खां बची वेंदे। तस्बीह पढ़ी थो, ज़िक्र अज़कार करी थो, इहे ॿिए जे नियत सां थो करी न, त पोइ तूं बची वेंदे। इहो बचण जो तरीक़ो न आहे, इहो शैतान जो अमल खां ई परे करण जो तरीक़ो आहे। बचण जो तरीक़ो छा आहे? इंसान खे घुरिजे त इल्मु शरीयत जो हासिलु करे, उन ते अमल करे, अमल सां गॾोगॾु पंहिंजे इख़लास ते महिनत करे। इख़लास ते महिनत कीअं थींदी आहे? चंद माण्हू वेठा आहिनि, हिन जे ज़हन में ख़्यालु आयो त मुंहिंजे खीसे में तस्बीह पई आहे,
फिलाणा माण्हू वेठा आहिनि, तस्बीह कढी करे थोरी देरि पढ़ां त हिननि जे आॾो मां नेक थी वेंदुमि त मुंहिंजी तारीफ़ कंदा। इहो रियाव आहे। इन अमल जी अलाह रब्बुल इज़्ज़त खे ज़रूरत न आहे, इहो ॿियनि खे ॾेखारण जे लाइ थो करे। जॾहिं दिलि में ॿियनि खे ॾेखारण जो ख़्यालु पैदा थिए त उन अमल खे थोरी देरि जे लाइ माण्हू छॾे ॾे, उहो अमल न करे। फौरी तौर ते दिलि में इहा नियत करे त हिननि जे लाइ न बल्कि अलाह जी रज़ा जे लाइ मां इहो अमल थो कयां, चाहे हे मुंहिंजी तारीफ़ कनि, चाहे मूं ते तनक़ीद कनि, मां अलाह जो ज़िक्र कंदुमि। जॾहिं दिलि में इहो ख़्यालु पैदा थी वञे हाणे इहो अमल करे, पोइ चाहे माण्हू तारीफ़ कनि या न कनि। ॿी नंबर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो इंसानु आहे, अलाह ताला उनखे दिलि में ख़्यालु विधो त 2-3 रकातूं नफ़िल पढ़, कुझु तिलावत कर क़ुर पाक जी, मस्जिद में वञ, मुंहिंजे लाइ रुजू इलाह थी। हाणे उहो मस्जिद में अची वियो आहे, अलाह ताला खां दुआ थो घुरे, आज़ारी थो करे, तिलावत थो करे, अवाबीन इशराक तहजुद थो पढ़े। कंहिं ॿिए माण्हू उनखे ॾिसी वरितो, ॾिसण सां इबादत करण वारो इबादत खे न छॾे। इहा अलाह ताला जी हिन जे मथां महिरबानी आहे जो चङे अमल में हिन खे मसरूफ़ रखियईं ऐं ॿिए माण्हूअ खे ॾेखारियईं त ॾिसो हे चङो अमल करे रहियो आहे। इहो रियाव न आहे, इहो ॾेखाव न आहे। ॾेखाव इहो आहे जॾहिं करण वारो ॿिए खे ॾेखारण जी नियत सां उहो अमल करे। इहो रियाव न आहे त इख़लास सां माण्हू अमल करे ऐं ॿियो ॾिसे त बिलाशक ॾिसे। इख़लास पैदा करण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, माण्हू पहिरियां खां नियत करे छॾे त मूंखे फ़लाणे टाइम ते नेक आमाल करणा आहिनि। राति जो अलाह ताला तौफ़ीक़ ॾिनी त उथी करे तहजुद फ़लाणे टाइम ते पढ़णो आहे, फजर जी निमाज़ जमात सां पढ़णी आहे, उनखां बाद ज़िक्र अज़कार तिलावत करणी आहे, पोइ इशराक पढ़णो आहे, पोइ चाश्त पढ़णी आहे। जॾहिं ॿारहे जी नियत पहिरियों खां हुजे ऐं उहो इहा नियत करे छॾे त पूरी दुनिया मूंखे ॾिसंदी तॾहिं बि मां उहो नेक अमल कंदुमि, जेकॾहिं कोई बि न ॾिसण वारो हूंदो सवाइ अलाह ताला जी ज़ात जे, तॾहिं बि मां उहो अमल कंदुमि, इहा इन जे इख़लास जी निशानी आहे। जेको इस्तिक़ामत सां रिया वारे जी इहा निशानी आहे त जॾहिं माण्हू ॾिसंदा त उहो अमल कंदो ऐं जॾहिं माण्हू न ॾिसण वारा हूंदा त उहो अमल बि न कंदो, छो त करे ई माण्हुनि जे लाइ थो। अहिड़े माण्हुनि जे लाइ जेके ॿियनि जे लाइ अमल कनि, अलाह रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾींहुं खोड़ सारनि निमाज़नि खे पंहिंजूं निमाज़ूं मोटाए ॾींदो, खोड़ सारे रोज़ाइतनि खे पंहिंजा रोज़ा मोटाए ॾींदो, मुजाहिदनि खे जिहाद मोटाए ॾींदो, क़ारिन खे तिलावत मोटाए